मीरपुर माथेलो वेझो बासरन इरिगेशन जी ज़मीन ते कब्ज़ो करे रात जी पेट में फसल पोखे छडियो, जंहिं ख़िलाफ़ इलाइक़े जे चङे मुड़िस पारां एहतिजाज कयो वियो। रहणकीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गुलाम अकबर समेजो चयो त संदसि वॾा इरिगेशन जा मुलाज़िम हुआ, जन खे इरिगेशन जी 2.5 एकड़ ज़मीन लीज़ ते मिलियल हुई। हुन चयो त सालनि खां हू उन ज़मीन में क़ानूनी तरीक़े सां माल जो गाह पोखींदा पिया अचनि, जॾहिं त कुझु अरसो अॻु सुप्रीम कोर्ट पारां लीज़ूं कैंसिल करण जे हुकुम बाद ज़मीन ते फसल करण छॾे ॾिनो, जॾहिं त ॼाणायल ज़मीन में एंग्रो जा ट्यूबवेल पिणु लॻाया विया आहिनि ऐं ताज़ो माड़ी गैस जी पाइपलाइन उतां गुज़रण जो अमल जारी आहे। जॾहिं त इरिगेशन खाते एंग्रो फर्टिलाइज़र ऐं माड़ी पेट्रोलियम जे ऑफिसरनि जे आशीर्वाद सां नवाब समेजो, वरियाम समेजो, शौकत गोलो ऐं महमूद गोलो उन इरिगेशन जी ज़मीन ते कब्ज़ो करे रात जी पेट में कची अॾावत करे सॼी ज़मीन में पाणी छॾे जंतर जो गाह पोखे छॾियो आहे त जीअं कब्ज़ो पको करे ॼाणायल कंपनियुनि खां ज़मीन जे नाले ते पैसा वठी सघजनि। कमिश्नर साहब, डीसी साहब, एसपी साहब के असांजी अपील आहे वो इंक्वायरी करनि, जेकॾहिं असांजी साबित थिए असांखे ॾिन, जेकॾहिं उन्हनि जी थिए थी त उन्हनि खे ॾिन, पर उन्हनि जा खाता वग़ैरह हर शइ कैंसिल आहिनि। ही खातो आहे जेको आहे न उन्हनि जो जेको थियल आहे हिन ते बि नोट लॻल आहे रेवेन्यू डिपार्टमेंट में, त ही ज़मीन जेका ही क्लेम था करनि इन्ही जो ही खातो कैंसिल थियल आहे। ही मंदिर जी ज़मीन आहे, ही औकाफ़ डिपार्टमेंट में अचे थी। औकाफ़ जी ज़मीन कॾहिं बि जेको आहे न कंहिं बि माण्हू खे वो ख़रीद नथो करे सघे, लेकिन इन्हनि जो खातो ई जाली आहे। गुलाम अकबर समेजो वधीक चयो त पहिरियों हक़ असांजो आहे, उन लाइ ज़मीन असांजे हवाले कई वञे या वरी कब्ज़ो कंदड़नि मां ज़मीन छॾाए सरकार पंहिंजी तहवील में वठे। अकबर समेजो वसवारनि खां मुतालबो कयो त सरकार जी ज़मीन सरकार जी तहवील में वठी ॼाणियल कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।